कनाडा जे शहर टोरंटो में जारी साना जे 35 कन्वेंशन जे ॿिए ॾींहुं मुख़्तलिफ़ विहकूं थियूं। इंसानी हक़नि बाबति विहक में मुख़्तलिफ़ मुक़ररनि सिंध में इंसानी हक़नि बाबति पंहिंजी राय जो इज़हार कयो। लीडर मीडिया ग्रुप जे सरवाणी सीनियर सहाफ़ी डॉक्टर अयूब शेख कन्वेंशन में ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में मज़हब नफ़रत लाइ इस्तेमालु थिए थो। इंसानी हक़नि जो मतिलबु आहे जेके पाकिस्तान में न हुजनि। पाकिस्तान में धरती धड़नि खे के बि हक़ न आहिनि। हाणे त HIV जा इंजेक्शन बि लॻाया पिया वञनि। जेके इंसानी हक़नि जा ज़िम्मेवार आहिनि उहे लातालुक़ आहिनि। असांखे साना खां शिकायत आहे, उन्हनि कॾहिं असांखां इहो बि पुछियो न आहे त सिंध कीअं आहे। जहिड़ी हू छॾे विया उहा ई आहे या तब्दील थी वई आहे। हिन चयो त जमहूरियत खे इंसान ज़ात जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयो पियो वञे। असांखे कॾहिं बि साना जा माण्हू इहे नथा पुछनि त जेके क़ौम परस्ती जा ठेकेदार हुआ, जेके जमहूरियत जा ठेकेदार हुआ, जेके मज़हब जा ठेकेदार हुआ, उन्हनि सभु तबाहियूं करण खां पोइ हाणे पंहिंजो पाण खे ठेकेदार आज़म जा लेबल ऐं नीडल चाढ़े उते वेठा आहिनि। पर साना उन्हनि खां इन करे नथी पुछे जो साना खे हीअं बि सॼण बाबा हो बि सॼण बाबा वारी कार आहे। मां माफ़ी सां इंसानी हक़नि जी वॾी में वॾी लता साना जे इन प्लेटफॉर्म तां थिए थी त जेकॾहिं साना विच में लीक न कढी सच ऐं कूड़ जे बारे में मामिलो सिधो न कयो, हू जोई जे पासे चवंदा आहिनि त ॻाल्हि कभी चिटी न भितर न मिटी। सो मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे हाणे चिटी ॻाल्हि करणी पवंदी, पंहिंजी ज़िमेदारियूं अदा करणी पवंदियूं। इंसानी हक़ तमामु ख़राबु हाल में। इंसानी हक़ रुॻो मीडिया जे हवाले सां न, मीडिया फियर जे लाइ इस्तेमालु था कनि, मज़हब नफ़रत जे लाइ इस्तेमालु था कनि ऐं जमहूरियत खे समूरी इंसानियत जे ख़िलाफ़ था इस्तेमालु कनि। अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सरबराह डॉक्टर जब्बार खडक चयो त इंसानी हक़नि में सभ खां अहम हक़ तहरीर ऐं तक़रीर जी आज़ादी आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी अहमियत वधी आहे। मास मीडिया वसीले अवाम जे हक़नि जी पूराई थिए थी। टंडरे बावल वारो वाक़ियो सिंधी अख़बारनि पधिरो कयो। हिन चयो त अॼु पाकिस्तान जी मीडिया तारीख़ जे बदतरीन दॿाउ हेठि आहे। मीडिया खे दॿाइण जा नवां तरीक़ा अची विया आहिनि। हिन चयो त वफ़ाक़ सिंध खे 18 तरमीम तहत मिलियल इस्पतालूं बि नथो ॾिए। सीनियर कानूनदान शबीर शर चयो त मौलवी पाण खां सवाइ कंहिंखे मुस्लमान नथो सम्झे। असां वटि वॾो मसइलो मज़हबी जुनूनियत आहे। वॾेरा जाबिर आहिनि, थाणा वॾेरनि जे कंट्रोल में आहिनि। असां वटि कानून जी हुकुमरानी न आहे। सिंध में नियाणियुनि जी तइलीम जो वॾो बहिरान आहे। नियाणियुनि खे कारी करे मारियो पियो वञे। हिन चयो त हज़ारा क़बीले वारनि खे ॿकरनि वांगुरु कुठो पियो वञे।